नादरीन ही जो अलीशार वाक़ियो है ही जो शइ जंहिंसां सॼे असांजे समाज जो कंध जो शर्म सां झुकी वियो आहे इन ते पुलिस जी कारकर्दगी अवां साम्हूं आहे जेका ASI मोहम्मद बुर्डे जेका पंहिंजी न्याणी जी कुर्बानी इंसान एज़ अ पुलिस ऑफिसर ठीकु आहे पर एज़ अ इंसानियत जेको फ़र्ज़ु निभाईंदे पियो कयो हाणे हिन महिल मूंसां SSP कश्मीर मोहतरम अमजद अहमद शेख साहब गॾु आहिनि साईंस आहिनि सारे वाक़े ते ॻाल्हि ॿोल था कयूं त हिन महिल ताईं छा जेको आहे पुलिस ने इफेक्ट वरितनि कहिड़ियूं इफेक्ट्स वरितनि कहिड़ियूं जेके उन कोशिशूं रहियूं आहिनि ऐं जेको मुख्य जवाबदार ख़ैरुल्लाह बुगटी उन जी गिरफ़्तारी लाइ कहिड़ा क़दम खयां विया आहिनि। ॾिसो जी इन में जेको मुख्य जवाबदार आहे उहो आहे रफ़ीक मलिक जंहिं ॿारड़ी सां ज़्यादती बि कई उन जी कस्टडी में ॿारड़ी रही ऐं बाज़ियाब बि असां उन्हनि वटि कयो आहे उहो असां अरेस्ट करे वठो आहे। ख़ैरुल्लाह बुगटी जेको आहे जेको हिननि जी स्टेटमेंट जे मुताबिक़ उहो उन जी वालदा सां ज़्यादतीअ में इन्वॉल्व आहे। इनिशियली जेके इन खे ल्योर करे खणी आयो उहो बि इहो रफ़ीक मलिक हुयो जंहिं अची बाद में इनखे 30,000 जे एवज़ पंहिंजे दोस्त इहो ख़ैरुल्लाह बुगटी खे सेल कयो। असां कल्ह खां बल्कि जंहिं ॾींहं खां हिन अरेस्ट थी आहे उन खां असां बिल्कुलु कोशिशूं करे रहिया आहियूं। मुख़्तलिफ़ जॻहुनि ते रेड थियो आहे पर इहो ख़ैरुल्लाह बुगटी चूंकि बलूचिस्तान जो रिहाइशी आहे ऐं इन में असांजी सरहदी पट्टी ते हुन जी रिहाइश हुई त इहा इन में मुश्किलात इहो त उतां मफ़रूर थी वियो उन में असांखे ट्रेस करण में थोरी ॾुखियाई थिए पियो पर कुछ लीड्स मिलियूं ऐं इंशाअल्लाह अल्लाह साईं करम कंदो इहा असां जल्दी हिनखे अरेस्ट करे वठंदासीं। अच्छा ख़ैरुल्लाह बुगटी फ़रार थी आहे तव्हां चओ था बलूचिस्तान? जी हाँ बिल्कुलु रिपोर्ट्स इहे हुयूं जॾहिं हिन ते रेड कयोसीं उन खां पोइ इहे बलूचिस्तान रिपोर्टडली फ़रार थी वियो आहे। असांजी टीम्स उते उनखे पुठियां आहिनि उन में जेके लीड्स आहिनि उन ते कमु करे रहिया आहियूं इंशाअल्लाह जल्दी उहो पुलिस जी कस्टडी में हूंदो। ॾिसो इनिशियली जेका केस या कंटेंट हुया उहा इनखे ATC खे अट्रैक्ट न पिया कनि पर जंहिं तरीक़े सां सोसाइटी उन ते रिएक्ट कयो आहे जंहिं तरीक़े सां उहो उनखे रिस्पॉन्ड कयो अथऊं त असांजो इहो हुयो त हाणे इहो कलम ज़रूरु लॻणु घुरिजे छो त उन सोसाइटीअ खे हिकिड़े टेरर ऐं जेको आहे न उन दहशत में मुब्तला करे छॾियो आहे। नंढड़ीअ सां जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती थी आहे उनखे ॿुधी करे माना माण्हू बिल्कुलु हिकिड़ो त हमदर्दी पंहिंजी जॻह ते पंहिंजे ॿारनि लाइ पंहिंजो इनसिक्योरिटी फील कनि पिया उन तहत 780 उन में एड कयो वियो आहे। बाक़ी जेके सेक्शन ऑफ लॉ ऑलरेडी मौजूदु हुया इन करे असां 780 बाद में ॿिए ॾींहं ते असां एड कयो।